सॼे दुनिया इंटरनेट ऐं जदीद दौर जे नई इजादनि माण्हुनि खे हैरान करे छॾियो आहे। उते अगाटी सिंध जी हज़ारे साल पुराणी तहज़ीब मुहन जे दड़े रनीकोट ऐं कोडीजी जे किले मां उहो साबित थिए थो त सिंध जी तहज़ीब, सिंध जी शाहूकार सकाफ़त केॾी न ख़ूबसूरत आहे। अहिड़ी रीति सिंध जे ख़ूबसूरत ऐं क़दीमी शहर खजियुनि जे बागनि सां मालामाल ख़ैरपुर जे नंढड़े शहर ड्रिब मेरशाह में जदीद मशीनरीअ जे दौर में हथ जे हुनर सां सिंध जी तहज़ीब ऐं सिंध जी सकाफ़त खे उजागर कंदड़ बहराड़ीअ जे औरतुनि जे हथ जो हुनर ॾेह तोड़े परॾेह में मशहूरु आहे। अॼु बि सिंध समेत पूरे मुल्क में हथ सां ठहियल ख़ूबसूरत रंगीन पोपटनि, सुई ऐं सॻे सां टोपियल कपिड़नि सां ठहंदड़ रिलियूं ओताकनि ऐं घरनि जी सूंह बणजनि थियूं। ॿिए पासे खजियुनि जे फर्दनि मां बहराड़ी जे ॻोठनि में औरतूं पिंडा गर्मीअ खां बचण लाइ कणिक जे तीलियुनि ऐं खजियुनि जे फर्दनि मां ख़ूबसूरत पखा तयारु कया वञनि था ऐं औरतूं भर्त जो कमु, टोपियूं, सॻियूं, टुक सां कपिड़ा, चादरूं तयारु कनि थियूं जेके घरनि जी सूंह में इज़ाफ़ो कंदियूं आहिनि ऐं तोहफ़े तौरु दोस्तनि मिटनि माइटनि खे पिणु ॾिना वेंदा आहिनि। हिन ख़ूबसूरत सकाफ़ती पोरीअ खे हथी वठण लाइ सरकारी सतह ते मुल्की ऐं आलमी मार्केटुनि में मुतारिफ़ करायो वञे ऐं हथ जो हुनर कंदड़ बहराड़ी जी पोरियत औरतुनि जे हथनि सां ठहियल हुनर खे कारोबारी रसाई ॾियारी वञे त जीअं पंहिंजे घर जो चरखो हलाए सघनि ऐं सिंध जी शाहूकार सकाफ़त खे बचाइण में किरदारु अदा करे सघनि ऐं ज़िले सतह ते हथ जे हुनर कंदड़ हुनरमंदनि लाइ मार्केटूं क़ाइमु कयूं वञनि त बहराड़ीअ जी औरत खे जेका पोरियो करे थी ऐं उनखे हिकिड़ो सुठो मुआशी तरीक़े सां जीअं मज़बूत थियण थी चाहे त उनखे सुठो फ़ाइदो मिले, उहो इन सूरत में थो मिली सघे जो बहराड़ी वारी औरत जो मुआशी हालात ईअं ई बहितर थी सघनि था जो हुन में शऊर अचे, उनमें शऊर आहे त सभु कुझु करे सघे थी। त बहराड़ी वारी औरत खे सुठे तरीक़े जो जेको कमु करे थी हुनर जो, जंहिंमें सिलाई कढ़ाई अची वञे थी, सिंधी भर्थ अची वञे थो, रिलियूं अची वञनि थियूं, टुक जूं रिलियूं अची वञनि थियूं। अॼुकल्ह त रिलियूं अहिड़ियूं ठही रहियूं आहिनि जिन ते कढ़ाई बि थी रही आहे, जिन ते शीशो बि लॻी रहियो आहे। ज़रूरु न आहे त तव्हां उनखे यूटिलाइज़ कयो, उन ते माना उनखे यूज़ कयो, उहे तव्हां जस्ट फॉर द हिकिड़ो डेकोरेशन तरीक़े सां यूज़ करे सघो था जेके अमेरिकन, बांग्लादेश ऐं डिफरेंट कंट्रीज़ असांजूं यूज़ थियनि थियूं। इहा आहे असांजी सिंध जी सकाफ़त। जीअं असां पाण सकाफ़त खे उजागर बि कयूं था पिया त असांजी जीअं अजरक सकाफ़त आहे ईअं असांजो हुनर बि असांजी हिकु वॾी कारीगिरी आहे। त बहराड़ी वारी खे फ़ाइदो ज़रूरु मिले थो। उन में जेका उनजो मेन एम आहे त उनजो जेको मर्द आहे घर जो, उहो उनजे मसइलनि में उनखे सपोर्ट करे, न की उनखे रुकावट करे। बहराड़ी जी औरत में बिल्कुलु शऊर आहे इन सूरत में त उनजा जीअं नंढड़ा ॿार आहिनि त उनखे उनजो जेका फैमिली बैकग्राउंड आहे उहो उन ॿार बि पाले थी, घर बि हलाए थी ऐं हारपो बि करे थी। उनजो जेको हुनर आहे उन सां गॾो गॾु हुनर बि क़ाइमु रखे थी। हुनर कॾहिं बि पोइते न रहंदो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ई चयल आहे त पोरियत वारे जो उजूरो उनखे पहिरियां ॾियणु खपे, छो जो उन महिनत कई आहे। अॼु असां जेके बि भर्थ पायूं था, सिंधी कढ़ायूं पायूं था, इहे कंहिंजे बदौलत आहिनि, औरतुनि जे बदौलत आहिनि। औरत जो शाना बशाना मर्द आहे, उनखे पंहिंजो मर्द सपोर्ट कंदो त इनशाअल्लाह औरत कॾहिं बि मां नथी सम्झां त पोइते वेंदी। बहराड़ीअ जी औरत लाइ बहितरीन प्लेटफॉर्म इहो आहे, जेके इदारा कमु कनि था त उन्हनि जा मर्द ॿाहिरि निकिरनि था। ज़रूरु न आहे त उहे सिर्फ़ु घर में वेठा आहिनि, उहे मर्द बि उनजा सपोर्टिव थियनि, उन्हनि खे ॿुधाइनि त तव्हां घर में जेको पोरियो कयो थियूं पयूं, हीउ ॿार पोरियो तव्हांजी क़ीमत रखे थो, हिन पोरे जी तव्हांजे जी क़ीमत जो क़दुरु आहे, वैल्यू आहे। उहो मर्द ई उनजो शाना बशाना उनजो बाह बेली थी सघे थो। सिंध हुनर में मालामाल आहे। जॾहिं अञा मशीनरी जो दौरु न आयो, कारखाना न हुया, त हिते सभु शइ हथ जे हुनर जी थींदी ऐं उन में वधीक जझो तादादु हुनरमंदनि में औरतुनि जो हूंदो ऐं उन्हनि औरतुनि जो सिंध में एॾो शानदार माज़ी रहियो आहे। हुननि कणिक जे तीलियुनि मां पिंडियूं, ढाकूं ऐं अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं ठाहे उन्हनि खे रंग बिरंगी बणायो ऐं उन्हनि में धागनि जा गुल टोके जो फॉरेन जा माण्हू उन्हनि खे ॾिसण सां हैरान थियनि, उहे सूंहं लाइ ख़रीद कंदा हुआ। ऐं उन खां पोइ खजीअ जे फर्दनि मां उन्हनि खे रंग ॾेई उन्हनि मां जेके मानीअ जा ढाकूं ठाहे उन्हनि जे मथां ओड़े क़िस्म जा ढक ॾियणु ऐं इन क़िस्म जे हुनर करणु ऐं तॾा इहे तवरियूं ठाहिणु
ऐं रिलीअ में अहिड़े शानदार क़िस्म जा नमूना जेके आहिनि ठाहिण जो ॾिसी दंग रहिजी वञे, माण्हुनि जी दिलि मञण लाइ तयार ई न थिए त कोई हथ जो हुनर आहे। ऐं उन खां वधीक टोपियूं अहिड़ियूं ख़ूबसूरत, उन्हनि में अहिड़ो कमु थियल आहे जो अकुल मञण लाइ तयार ई न थिए त कोई औरतुनि हथ जो हुनर आहे या हुननि ठाहियूं आहिनि। माण्हू चवंदा आहिनि मशीन जूं ठहियल आहिनि। उन खां अलावा बर्थ भरण जो अहिड़ो तरीक़ो हुयो ऐं बर्थ जा एॾा सवें नमूना आहिनि, रंगड़ो बर्थ ऐं ॿिए के क़िस्म जा तव्हां नाला खणंदव त बि जेके आहिनि माना असांखे वक़्तु लॻी वेंदो। इन जे करे औरतुनि जो एॾो वॾो कमु आहे जेकॾहिं उन्हनि जी पज़ीराई थिए ऐं उन्हनि जे हुनर खे जेके आहिनि निमाइश तौर ते ॿाहिरीं दुनिया जे आॾो आणे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जे स्टॉलनि ते उन्हनि खे सेल कयो वञे त असांजे सिंध जी औरत ख़ुशहाल थी सघे थी। ऐं असांजे सिंध जे औरत सां वधि में वधि ज़्यादती आहे उहा हुनर जे हवाले सां हुजे या हक़नि जे हवाले सां। अॼु बि सिंध में मर्दनि सां गॾु बल्कि मर्दनि खां वधीक गाह कुतर करण ऐं जेके आहिनि माना माल जी सार संभालण वारा सभु कम औरतूं कंदियूं आहिनि, पर हुननि लाइ नाइंसाफ़ी रुॻो इहा आहे त हुननि जे हक़नि जो क़दुरु नथो थिए। ॿाराड़ीअ जी औरत खे ऐं सिंध ऐं शहर जी औरत जे हुनर खे हथी वठराइजे, उन जे पोरे खे पज़ीराई वठराइजे त जीअं उनखे सही नमूने उनखे जेको आहे पंहिंजी उजरत मिले, जेको पोरियो कनि थियूं, मुख़्तलिफ़ पोरियो बर्थ भरनि थियूं ऐं पींडियूं ठाहिनि थियूं ऐं जेको आहे उनखां अलावा टोप ठाहिनि थियूं, ॿिया जेके काफ़ी जेके हुनरमंद कमु कनि था, पर उन्हनि जो मुआवज़ो उनखे मार्केट में मुआवज़ो तमामु घटि मिले थो। त असां हुकूमत खे असां अपील कंदासीं त उनजी माली सहायता कई वञे, जेको पोरियत औरतूं आहिनि त जीअं उनजो ख़ुशहाली अची सघे, उनजी ज़िंदगीअ में ख़ुशहाली अची वञे, उनखे मुआवज़ो मिले। असां इहा हुकूमत खां मुतालबो कंदासीं। असांखे माना 10-15 ॾींहं लॻी था वञनि, सिबऊं था रिली आहे, रओ आहे या विहाणू आहे। विहाणू 10-15 ॾींहं खाईंदो आहे, रिली 8-10 ॾींहं खाईंदी आहे, रओ 8-10 ॾींहं खाईंदो आहे। पोइ जेको असांखे पैसा घटि मिलंदा आहिनि। असां वटि हिते माना मां वटि माना 20-15 छोकिरियूं सिखी वयूं ने, विहाणू आहे, रिली आहे, आर आहे ऐं हथ जे जेके माना बर्थ आहे, टाको आहे ऐं रिली जेको बि आहे त माना छोकिरियूं सिबनि थियूं। 2-10-12 सिखी वयूं हितां। गवर्नमेंट खे इहा अपील था कयूं त अहिड़ा सेंटर सुठा माना ठहिया वञनि ऐं जेको आहे त असां जेको माना पट आहिनि, बर्थ, कावा, शीशा जेके बि आहिनि इहे असांखे माना घटि अघ में मिलनि, महांगा था मिलनि ॾाढा। पोइ असांखे माना ओतिरी बचत नथी थिए जेतिरो असां माना कयूं था पंहिंजी महिनत, ओतिरो नथो मिले असांखे। गवर्नमेंट जोगा उपाय वठी हथ जे हुनर खे सरकारी सतह ते हथी ॾियारे। कैमरा टीम सां गॾु अनवर हुसैन मंगी, सिंध टीवी न्यूज़, डिबमेर शाह।